सिंध जे सरकारी अस्पतालनि में अॼु बि मरीज़नि सां जानवरनि खां बि बदतर शुरू कयो थो वञे। सांगड़ जे सिविल अस्पताल में बि डॉक्टरनि ऐं नर्सिंग अमले जी लापरवाही सबबि गोरहारी औरत फर्श ते ई ॿार खे जनम ॾिनो। वारसनि डॉक्टरनि ते इल्ज़ाम हणंदे चयो त हू राति देर सां सिविल अस्पताल जी इमरजेंसी में नारी खे डिलीवरी लाइ खणी आया। वटनि प्राइवेट अस्पताल में वञण जेतिरा पैसा न हुआ, पर हिते बि डॉक्टरनि अमले खे नवाबशाह वञण जो चयो ऐं चौकीदार खे धिका ॾींदा रहिया। इन दौरान औरत जी तबियत घणी ख़राब थी वई ऐं उन फर्श ते ई ॿार खे जनम ॾिनो, जंहिंखां पोइ खेसि वार्ड में मुंतक़िल कयो वियो। गढ़ी हसन भरिसां ॻोठ क़ाइम खान तोने में पुराणे दौर खां प्राइमरी स्कूल जी इमारत क़ाइमु आहे, पर हिते मुक़ररु उस्ताद गुज़िरियल 15 सालनि खां ग़ाइबु हुअण करे इमारत वीरान ऐं मासूम ॿारड़ा तालीम खां महरूम आहिनि। ॻोठाणनि अब्दुल नबी तुने जी अॻवानी में दाहींदे चयो त गुज़िरियल केतिरनि ई सालनि खां स्कूल में मुक़ररु थियल उस्ताद ग़ाइबु आहे, जेको घर वेठे पघार खणी आयो आहे। सभई ॿारड़ा तालीम जे ज़ेवर खां महरूम आहिनि। उस्ताद तमामु पुराणो आहे, अॼु खां पहिरियां 150 साल पुराणो स्कूल आहे। हलंदड़ स्कूल बंदि थी वियो आहे ऐं मास्तर ग़ाइबु आहे। अच्छा, ख़बर न आहे त अलाए छा वास्ते दाएं दाएं थकिजी पिया आहियूं, कोई तदारक न आहे। असांजा 4-5 ॻोठ आहिनि जंहिंजो 200 घर घटि में घटि आहे। उन में अलाए केतिरा ई इलाही ॿार आहिनि, 200-300 ॿार आहिनि जेके महरूम आहिनि तालीम खां। शहर मोकिलियूं था, अलाए केतिरा त असांजा ॿार एसी टन महिरबानी करे असांखे मास्तर ॾिनो वञे ऐं बिल्डिंग जी बि असां सां महिरबानी थी वञे। घुरे त 200-300 ॿार आहे, 2-3 ॻोठ आहिनि मारफाणनि जा, असां तुंजनि जा। मां हिकिड़ो घर काके पुट में हेॾो लॻ वेठो आहियां। ॿार महरूम आहिनि, बसि असांजो को दाद फ़रियाद कोन्हे। हाणे असांजो को थिए दाद फ़रियाद न त असां रोड ते ईंदासीं, को धरणो हणूं, ॿियो छा कयूं अदा। हुननि वज़ीर तालीम ऐं आला अमलदारनि खां घुर कई त स्कूल में उस्ताद मुक़ररु कराए ॾिनो वञे ऐं स्कूल जी ज़ुबून हाल बिल्डिंग जी मरमत कराए ॾिनी वञे। खेंझू में रेती पुलिस ख़िलाफ़ ॻोठ घोनो ख़ान शहर जे रवासनि पारां एहतजाज कयो वियो। इन मौक़े ते एहतजाज कंदे राहिब हुसैन ॿियनि चयो त रेती पुलिस जा एहलकार बख़्शण उर्फ़ ख़ान पिताफ़ी, माशूक अली खोड़ो ऐं ॿिया उन्हनि खे बिना जवाज़ तंग करे रहिया आहिनि। हुननि चयो त काल्ह हू पंहिंजे शहर वञी रहिया हुआ त उन्हनि जे मथां बंदूक रखी खेनि हिरासां कयो वियो ऐं ॼाणायल पुलिस एहलकारनि संदन खीसनि मां रोक रक़म कढी वरिती। हुननि मुतालबो कयो त मथे ॼाणायल पुलिस एहलकारनि ख़िलाफ़ सख़्त कार्रवाई करे खेनि तहफ़ुज़ ॾिनो वञे। गौसपुर में जीएसएन क़ौमी महाज़ बशीर खान ग्रुप जे ज़िलई वक़्ती सदर अली अकबर सिंधी पंहिंजी पार्टी जी बुनियादी मेंबरशिप तां इस्तीफ़ा ॾेई छॾी। अली अकबर सिंधी गौसपुर प्रेस क्लब पहुची प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो त अॼु खां पोइ हुनजो कंहिं बि सियासी पार्टी सां वास्तो न हूंदो। संदसि चवणो हो त अॼु खां पोइ हू क़ौमी धारा में शामिल थियो आहे। मां पंहिंजी मेंबरशिप तां इस्तीफ़ा ॾेई रहियो आहियां। अॼु बिना पाकिस्तान क़ौमी धारा में मिलत अख़्तियार करे रहियो आहियां। जीअं त मुंहिंजो कंहिं बि क़ौम पर तनज़ीम सां अॼु बिना को बि वास्तो न आहे। आउं हिकु आम पाकिस्तानी शहरी आहियां, पाक आर्मी जो हिमायती आहियां। कुझु टाइम कढी मूंखे वगला वियो, जंहिंजे करे आउं क़ौमी धारा में खां परे दूर रहियुमि। तकलीफ़ वेठियूं अॼु बिना मुंहिंजो कंहिं बि क़ौम पर तनज़ीम सां, भले कहिड़ी बि क़ौम पर तनज़ीम हुजे जेकी पाकिस्तान जे ख़िलाफ़ु कमु करे पियो, उन मां मुंहिंजो को बि मुंहिंजो को बि उन सां तालुक़ु न आहे। आउं पाक आर्मी ज़िंदाबाद चई रहियो आहियां ऐं पंहिंजे पाकिस्तान जो हिमायती आहियां। पाकिस्तान ज़िंदाबाद चई रहियो आहियां। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।